अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुआ बाला मौजू किस्सो ऐसा भलाई नसीब भाग अकुलो मसरूर शाद आबाद पार्ट 12। ॿिए ॾींहुं सुबुह जो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे खच्चर गद हेठि सुवार कयो ऐं इहो कैबे जे तरफ़ हलियो ऐं उते बि अची बाएजाज़ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे टे भेरा सजदो कयो। चवणु लॻो मूंखे बीमारीअ मां शफ़ा हासिलु थी ऐं तकलीफ़ुनि मां निजात मिली। उन सबबि जो सैयदुल अंबिया ख़ातिमुल मुरसलीन पहिरीन अव्वलीन आख़िरीन बहितरीन अव्वलीन आख़िरीन संदसि पुठीअ ते सुवारु हुयो। उन जी कमज़ोरी रफ़ा थी वई, एतिरे क़दुरु चुस्त तेज़ थी वियो जो असांजे हमराहनि जे सभिनी चौपाए महिल उन जे मुक़ाबिलो करे कोन सघिया ऐं मूं गॾु हलण वारनि मूंखे ऐं मुंहिंजे जानवर खे तरीअर हालत ते तमामु घणो तइजब थींदो हुयो। हज़रत हलीमा रज़ी अलाह ताला अन्हा चयो, हर रोज़ु असां ते नेमतूं ऐं बरकतूं पियूं थींदियूं पवंदियूं हुयूं। ॿियनि माण्हुनि जा उठ रिढूं घेटा ॿकरियूं उटां चरा गांह मां बुखियूं पियूं ईंदियूं हुयूं, लेकिन असांजा जानवर खाई पी सेर ढव करे खीर सां भरिजियो पिया ईंदा हुआ। एतिरे में राह रस्ते में गार वटां गुज़रियासीं त उन मां हिकु पीर मर्द ॿाहिरि आयो जंहिंजी पेशानीअ जो नूर आसमान ताईं पहुची रहियो हुयो। उन हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सलाम कयो ऐं चयो, ख़ुदावंद करीम मूंखे हुज़ूर अकरम जे रिआयत उमूर लाइ मुक़ररु कयो आहे। उन वक़्तु उतां हरणनि जो हिकु जथो जो उतां गुज़रियो, उन्हनि सभिनी बर्ज़बां फसी मूंखे चयो, ऐं हलीमा तोखे ख़बर आहे त तूं कंहिंजी तरबियत जे लाइ आई आहीं। इहो पाकीज़ा माण्हू पाक तरीन आहे। हज़रत हलीमा अलैहिस्सलाम चयो, आऊं जंहिं बि जबल ऐं सहरा वटां गुज़रंदी हुअसि त सभई हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सलाम कंदा हुआ। पोइ त असांजी मईशत माल में बरकत ज़्यादा घणी एतिरी थी जो असीं अमीर शाहूकार थी वियासीं। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बरकत सां हैवान जानवर बि घणा थी विया। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदसि कपिड़नि में काकूज़ पेशाब कॾहिं कोन कयो ऐं कॾहिं कपिड़ो कोन हटायो। हुज़ूर अकरम करीम जिन जे शर्मगाह ज़ाहिर कोन थी। उमूमन हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हिकु नौजवान खे ॾिसंदी हुयसि जो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कपिड़नि सां शर्मगाह लिकाईंदो हुयो, मुआफ़ित कंदो हुयो। हुज़ूर करीम जे 5 साल 2 महीना तरबियत कई। एतिरे में हिकु ॾींहुं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मुंहिंजा भाइर रोज़ानी केॾांहुं वञंदा? हज़रत हलीमा फरमायो, मूं चयो त रिढूं ॿकरियूं माल चारण वेंदा आहिनि। ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अॼु खां आऊं बि उन्हनि सां गॾु वेंदुसि। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उन्हनि सां गॾु झंग में विया। उते फ़रिश्तनि जे हिकु गिरोह हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पाण सां गॾु वठी विया। उनखे वंजारे पाक कयो। इहो ॾिसी मुंहिंजो पुटु मूं वटि डोड़ंदो आयो त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जल्दी हली ॾिसो, उनजे कुझु माण्हू पाण सां गॾु वठी विया आहिनि। आउं डोड़ंदी आयसि, ॾिठो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुक़दस मां हिकु नूर आसमान ताईं साटे आहे। मूं उनखे गोद में कछ में खयो, प्यारु कयो, चयुमि, तव्हांखे छा थियो? फरमायो, अमां डिॼ न, ख़ुदा मूं सां गॾु आहे। उनजे जिस्म ते मुश्क खां बि बहितर ख़ुशबू अची रही हुई।